नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में ख़बर ॾींदा हलूं त मेड़ लॻ प्यार जो परणो कंदड़ जोड़ो तहफ़ुज़ लाइ परेशान। एहतजाज। रेहान चांडियो सां प्यार जी शादी कई, घर जा भाती जान जा वेरी बणिजी विया आहिनि। तहफ़ुज़ लाइ परेशान आहियूं। मुंहिंजो मुड़ुसु रेहान ऐं सोहरे अब्दुल गफ़ार चांडियो मथां अगवा जो कूड़ो केस दाख़िल कयो वियो, जंहिंमें का बि सदाकत न आहे। नसीम अर्ज़ थी कयां DIG लाड़काणे खां, SSB कंबर शदात कोट खां। मां रेहान ख़ान सां शादी कई आहे। मुंहिंजो रेहान ख़ान मङींदो हुयो, मुंहिंजो हक़ निकाह कोर्ट में। मुंहिंजो अबू अम्मी ॿियनि जे चवण ते लॻी कूड़ा केस हणी असांखे फासाइण था चाहिनि। मूंखे न कंहिं अगवा कयो आहे, न मूंखे कंहिं खणायो आहे। मां पाण राज़ ख़ुशी सां निकिरी चई मां रेहान ख़ान सां शादी कई आहे। रेहान ख़ान मुंहिंजो मङींदो हुयो। मां अपील थी कयां DIG लाड़काणे खां, SSB कंबर शदात कोट खां। मां रेहान थो ॻाल्हायां। अपील थो कयां DIG लाड़काणे खां, SSB कंबर शदात कोट खां त असांजी पुलिस चढ़ाई छो थी आहे ऐं असांजा माल कया विया आहिनि ऐं अन्न कया विया आहिनि, छो थिया आहिनि। असां सां एतिरी नाजायज़ी छो थी आहे ऐं ज़्यादती सां छो कई हुई ऐं असांजे मथां कूड़ा केस दाख़िल छो कया विया आहिनि, उहे ख़तमु कया वञनि। DIG लाड़काणे खां, SSB कंबर शदात कोट खां असां अपील था कयूं, असांजे मथां कूड़ा केस जेके बि थिया आहिनि उहे ख़तमु कया वञनि। मुंहिंजो अम्मी अबू राज़ी हुया निकिरण में। मां निकिरी अची शादी कई आहे। ॿियनि जे चवण जलाल साहब ऐं सिपाही इसरार जे चवण ते लॻी, सभिनि जे चवण ते लॻी हाणे असांखे फासाइण था चाहिनि। मां ऐं मुंहिंजो मुड़ुसु रेहान ख़ान असां कोर्ट सगोरी में हक़ निकाह जेको असां हुयो, असां हक़ निकाह करे शादी कई आहे। मुंहिंजी अम्मी ऐं अबू चवनि था त 10 सालनि जी आहे। मां बालक आहियां, मां 20 सालनि जी आहियां। मुंहिंजी भेण मूंखां नंढी आहे, उन जी शादी कराई अथनि। हाणे मुंहिंजे ऐं मुंहिंजे मुड़ुसु रेहान जे मथां जेके पूरा केस कया आहिनि उहे ख़तमु कया वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।